वाशिंगटन ते जां बस आसमान शाह स्टार पर नौजवाननि जी तफ़रीब ऐं भाईचारी क़ाइम करण लाइ हिकु क्रिकेट टूर्नामेंट कराए पियो। वधीक तफ़सील ॾिसूं था मोहम्मद खान ज़माली जी हिन रिपोर्ट में। तनुजाम वेझो उस्मान शाह स्टाफ लग नौजवाननि जी तफ़रीह, सेहत, भाईचारे ऐं मुहबत क़ाइम रखण ऐं क्रिकेट रांदि जे रांदीगरनि जी हिम्मत अफ़ज़ाई जे लाइ नईम आज़ाद ज़ऊर ऐं ग़ुलाम शबीर ज़ऊर जी मेज़बानी हेठ में समर कप 2021 जो फाइनल अल इब्राहिम ॾेथा ऐं जिस्कानी जानबाज़ जे टीमनि में थी गुज़रियो। अल इब्राहिम ॾेथा जे कैप्टन अख्तर ॾेथो टॉस खटे जिस्कानी जानबाज़ जे कैप्टन ज़ुल्फ़कार जस्कानी खे पहिरीं बैटिंग जी दावत ॾिनी। जिस्कानी जानबाज़ पहिरीं बैटिंग कंदे मुक़ररु 10 ओवरनि में 98 रन्स ठाहे मुख़ालिफ़ टीम खे खटण लाइ 99 रन्सनि जो हदफ़ ॾिनो। जॾहिं त अल इब्राहिम ॾेथा जे रांदीगरनि बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो कंदे मुक़ररु 10 ओवरनि खां अॻु ई 99 रन्सूं ठाहे टूर्नामेंट जो फाइनल खटे पंहिंजे नाव कयो। खटींदड़ टीम जे हामियुनि खटण जी ख़ुशी में रांदीगरनि खे मुबारकूं ॾींदे रक़्स पिणु कयो। जॾहिं त इन मौक़े ते महिमान ख़ासि ज़ऊर क़ौम जे सरदार रईस आशिक़ हुसैन ज़ऊर संदसि भाइरनि ऐं पीटीआई अॻवान सोहेल अहमद जहेजो जे ग्राउंड में पहुचण ते वतन गुलनि जी वर्खा करे आदर भाव कई वई। टूर्नामेंट जे महिमान ख़ासि रईस आशिक़ हुसैन ज़ऊर पीटीआई अॻवान सोहेल अहमद जहेजो विनर टीम ऐं रनर टीम खे ट्रॉफियूं ऐं ॿिया इनाम ॾिना। जॾहिं त फाइनल में मैन ऑफ द मैच टूर्नामेंट जे बहितरीन बैट्समैन, बहितरीन बॉलर, हिकु मैच ते 6 छक्का हणंदड़ रांदीगर, कमेंटेटरनि ऐं अंपायरनि खे पिणु टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज़र नईम आज़ाद ज़ऊर, ग़ुलाम शबीर ज़ऊर, हाजी लतीफ़ ज़ऊर, कामरेड नज़ीर अहमद ज़ऊर, हफ़ीज़ अहमद ज़ऊर ऐं ॿियनि पारां इनाम ॾिना विया। मैच जेके आहिनि न त मां इहो चवंदो आहियां त नौजवान ख़ुशि हूंदा न त असांजी ख़ुशी आहे। सालाना थींदी आहे ऐं मां ईंदो रहंदो आहियां हिते, तक़रीबन सालाना थींदी आहे। ऐं सिंध में जेको टैलेंट आहे किथे बि कोन्हे। तव्हां ॾिसो न शाहनवाज़ दाणी, महमूद भट्टी, ॿिया नौजवान असांजे मथे विया आहिनि। नौजवाननि खे हिन जी ज़रूरत आहे क्रिकेट जी, ताकी ॿियनि एक्टिविटीज़ खां ग़लति एक्टिविटीज़ खां बची रहनि ऐं हिकिड़ो प्रोग्रेसिव ऐं प्रोडक्टिव कमु आहे। ॿी ॻाल्हि इहा त ग्राउंड जे हवाले सां त ग्राउंड बिल्कुलु हुजणु खपनि ऐं क्रिकेट ताकी अकेडमीज़ हुजनि बाक़ाइदा। जानबाज़ चंडोलियार जी ऐं असां वटि यार हिते ग्राउंड को बि कोन्हे को माना सरकारी नुमाइंदा आहिनि या असांजे कोठिया जेके चङा आहिनि माना असांजे ग्राउंड जी सहूलियत ॾियनि त उनजी महिरबानी थींदी। ग्राउंड जी परेशानी तमामु घणी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त टंडोजा में भरपाथे जे इलाइक़नि जे नौजवाननि खे रांदि रूंद जे लाइ हुकूमत तरफ़ां अहिड़ा ग्राउंड ॾिना वञनि त जीअं हू मुआशिरे जे ॿियनि बुराइनि खां हटी करे पंहिंजी तइलीम ऐं सिहत ॾांहुं राग़िब थियनि। कैमरामैन शफ़ी बलूच सां गॾु मोहम्मद खान जमाली, धरती टीवी न्यूज़, टंडोजा। नाज़रीन रिपोर्ट हमारे ॾिठी नि सगत बुलेटिन पेश राणी थे पहुतो वधी ख़बरनि अपडेट्स से लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।